अकाउंट लॉगिन करण खां थिराट में वञी अवेलेबल जॉब्स जेको लिखियो आहे इन में वेंदासीं। छो जेको ही भाउ जो थियल आहे हिन में पेमेंट पेंडिंग कंदासूं त माना पेंडिंग में आहे, इन खे क्लिक करे इन खां बाद में टेस्ट सेंटर सिलेक्ट कबो, ओके कबो। उन खां बाद में ओके करे पोइ मैनुअल पेमेंट आहे, ऑनलाइन पेमेंट आहे। पाण जेको कंदासूं ऑनलाइन पेमेंट थींदो। ऑनलाइन पेमेंट में मां जेस के ज़रिए या ICP ज़रिए माण्हू ऑनलाइन पेमेंट करे सघे थो मोबाइल ज़रिए छा सां बि। ऐं मैनुअल पेमेंट में वरी माना बैंक जो चालान थींदो आहे जेको प्रिंट कराए वरी बैंक ते वरी जमा कराइबो आहे। त पाण ऑनलाइन पेमेंट कंदासूं। ऑनलाइन पेमेंट खां बाद में ही प्रोसेस हलंदो। उन खां बाद में मथां ई मथां जेको नंबर आहे तव्हां ॾिसी सघो था, कैंडिडेट नेम वग़ैरह लिखी आयो आहे। क्लोजिंग डेट जेका आहे 9/8/2024 आहे। पोइ जेको मथे नंबर आहे PSID इन खे कॉपी कबो। इन नंबर खे कॉपी करे ईदी पैसा ऐप ते अचिबो। ईदी पैसा ऐप ओपन करे ईदी पैसा ऐप ओपन करे बिल पेमेंट वञिबो। बिल पेमेंट जीअं ई लोडिंग थींदी खुलंदो, थोरो नेट जो इशू आहे। बाद में जेको हेठि ईंदासूं सफ़ा अदर्स में वञी करे वन बिल क्रेडिट कार्ड से न वन बिल इनवाइस या वाउचर जेको ॿिए नंबर ते आहे वन बिल इनवाइस ते क्लिक कबो। उन खां बाद में जेको पाण नंबर कॉपी कयो हिते पेस्ट कंदासूं। नंबर पेस्ट करे पोइ नेक्स्ट कबो। नेक्स्ट करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था त स्क्रीन ते तव्हां नज़र ईंदो हूंदो स्टेटस जेको अनपेड आहे, कंज्यूमर नंबर अची वियो आहे ऐं कंज्यूमर नंबर जेको अब्दुल ख़ालिक आहे ऐं बिल जेको मंथ थियो आहे जुलाई में थियो आहे। डेट कहिड़ी आख़िरी ड्यूट डेट माना आख़िरी जेका तारीख़ आहे 9 अगस्त आहे। टोटल बिल जी जेका फ़ी आहे 500 रुपया आहे। हाणे हेठि अची वरी पे इन फुल कबो। हाँ पे ना ते क्लिक कबो। तव्हां ॾिसी सघो था त बिल पेड सक्सेसफुली थी चुको आहे ऐं चालान पेड थी वियो आहे। इहो ई मेथड हो नंढो हिकिड़ो असां सोचियो त दोस्तनि सां शेयर कयो वञे जीअं साथियुनि खे बैंकुनि जा धिका खाइणा न पवनि। जे तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह कंहिं ईंदड़ वीडियो में मिलंदासूं। तेसिताईं जे लाइ अल्लाह तव्हांजो हामी नासिर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।